अस्सलाम वालेकुम दोस्तों, याली मदद जी तो असां इन वक्त मौजूद आहियूं खीरा प्रोडक्शन ऑडियो वीडियो स्टूडियो ते। ये असांजा हैदराबाद का कई आयल मेहमान ज़ुल्फ़कार मरखियो साहब, मामू मखणो साहब, नियाज़ अनमोल सरकी साहब, ये असांजी सिंगर किरण शहज़ादी जो स्टूडियो में गीत जे लाइ माना पंहिंजो इन जो फ़न तड़पे थो तो मां वञी करे मैक ते बि कुछ ॻाल्हायां। असीं माफ़ी घुरंदासीं, इहो कूड़ ॻाल्हाए रहियो आहे, सरासर कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। असांजो फ़न कोन पियो तड़पे, मां अदाकारी रहंदसि, कॾहिं बि सिंगर नथी थी सघां। तुर चेक 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 माइक चेक। हेडफोन पायो। हेडो सामो बात ना। हेडफोन पा। किरण शहज़ादी रिकॉर्डिंग की तैयारी करे रही है स्टूडियो के अंदर। ये असो ऑपरेटर सिंगर मासूम मोहब अली। अस्सलाम वालेकुम जाली मदद बाबा, असांजी बेहतरीन रिकॉर्डिंग शुरू थी रही है। इंशाल्लाह बेहतरीन सॉन्ग आए, संगता मुका के क्या मिले इन जी गीत जी रिकॉर्डिंग थे दी। हाँ।